अवामी काविश न्यूज़ HD में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। एक ख़बर शामिल कयूं था पीर जो ॻोठ खां। पीर जो ॻोठ सॻी माउ पारां 10 सालनि जी मासूम नियाणीअ खे पैसनि जे एवज़ विकिरो करे ॻुझ ॻोह में शादी कराइण जी कोशिश। नींगरी पाक किताब खणी दाहूं कूकूं कयूं पुलिस SHO गुलाम अब्बास संदराणी पहुची नींगरीअ जी माउ, संदसि मामे ऐं ॿिनि ॿियनि खे गिरफ़्तार करे वरितो। घोट इम्तियाज़ जी उमिरि 15 साल ऐं नींगरीअ जी उमिरि 10 साल आहे। पीर जो ॻोठ लॻ ॻोठ शतनशाह में रहंदड़ खखराणी बिरादरीअ सां तालुक़ रखंदड़ हिकु औरत पोपरी खखराणी पारां पंहिंजी मासूम 10 सालनि जी धीअ नूर मरहूम शफ़ी मोहम्मद खखराणीअ खे 70,000 एवज़ पंहिंजी ई बिरादरीअ जे 15 सालनि जे छोकिरे इम्तियाज़ अली खखराणी वलद करीम बख़्श खखराणी विकिरो करे ज़बरदस्ती शादी कराइण पई चाही। मासूम छोकिरी वझ वठी भॼी थाणे ते तहफ़ुज़ लाइ पहुती, जॾहिं त पुलिस ॿिनि ॼणनि मोहम्मद ख़ान खखराणी ऐं मोहम्मद सादिक खखराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। रिपोर्टर अली हैदर मंगणे जे सां गॾु अवामी काविश न्यूज़ HD पीर जो ॻोठ।